बुकेरा शरीफ लग गोठ चौधरी बरकत जे रहवासी हाकिम बुरफत ऐं ठठो जे गोठ गुलाम मोहम्मद सूरजो जी रहमा सिण परवीन मल्हा प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असां ॿिन्ही रज़ा ख़ुशी सां प्यार जो परिणो कयो आहे। जॾहिं त पहिरें वारो मुड़िस खां तलाक वठी छॾी हुई, मुंहिंजी ससु इज्जत मल्हा जेका मूंखां ग़लति कमु कराईंदी हुई, जितां वधि वठी भॼी निकिती आहियां ऐं हाकिम बुरफत सां रज़ा ख़ुशी सां कोर्ट में पसंद जी शादी कई आहे ऐं मुंहिंजा माइट जान जा दुश्मन बणिजी विया आहिनि। जॾहिं त हसन मल्हा, इक़बाल मल्हा, अहमद मल्हा, मुहर्रम मल्हा ऐं ॿिया मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ॻोठ चौधरी बरकत ते चढ़ाई पिणु कई आहे, जंहिं मां मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस खे जान जो ख़तरो आहे। एसएसपी टंडो अलायार डीआईजी हैदराबाद खे अपील था करियूं त असांखे हुननि मां जान जो ख़तरो आहे, इंसाफ़ कयो वञे।